अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 13 आख़िर साम्हूं पेश करे अचे थो। जंहिं एपिसोड में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा मुनाज़रा, उन मुनाज़रे में जा पहलो मुनाज़रो आख़िर साम्हूं पेश करे अचींदो। मौलाना पंहिंजी ज़िंदगीअ में घणा मुनाज़रा कयूं। उन मुनाज़रे में जा 7 मुनाज़रा जंहिंजो हवालो अने जंहिंजी तहक़ीक़ पाणखे मिलई, जंहिंजो विगतवार तफ़सीलवार हवालो पाणखे मिलियो, त उहे 7 मुनाज़रा लिखी में आया आहिनि। उहे मुनाज़रा आख़िर साम्हूं पेश करे अचींदा इंशाअल्लाह। अॼु जे एपिसोड में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो पहलो मुनाज़रो बयानु करे अचे थो। ई मुनाज़रो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह अने अकबर अली शाह जेको लूणी जा कच्छ जा रहंदड़ हुआ, इन जे दरमियान ई मुनाज़रो थियो हो। ई मुनाज़रो अमोक मावड़े जी ज़बानी ईअं जे द्रोबाणे में हिकिड़े वॾे वण हेठि थियो हो। अने अमोक मावड़े ई बयानु कयो जे ई मुनाज़रो खावड़ो हुयो, उन खावड़े जी तरा जी जेको पार आहे, इन तरा जी पार मथे थियो हो। त ई ग़ालिबन 2 मुनाज़रा हुआ जेको अकबर अली शाह से थिया हुआ। हिकिड़ो खावड़े में अने हिकिड़ो द्रोबाणे में थियो हो। द्रोबाणे में जेको मुनाज़रो थियो हो, तंहिंजी तफ़सील इन अंदाज़ में बाक़ी मिले थी जी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजी दावत सिंध, कच्छ अने गुजरात में माण्हुनि खे साम्हूं पेश कयूं पे। इन दावतनि अञा माण्हू आशना की न थिया हुआ, जंहिंजी वजह से माण्हुनि जी मुखालिफ़त हर तरफ़ खां चालू थी वई। मौलाना के हर ॻोठ मां, हर बस्तीअ मां अने हर के इंसान वटां मुखालिफ़त सहन करणी पई। इन ई माहौल में कच्छ ज़िले जो हिकिड़ो मशहूरु अने आलिम, बहितरीनु आलिम, जंहिं मौलाना से मुनाज़रो करे जो इरादो ज़ाहिर कयो, पिन जे मुरीदे खे बेरा कोठे अने लूणीअ में जा खावड़े आयो, चई जे आऊं इन वहाबी मौलवीअ जी ज़बान हमेशह लाइ करे बंदि करे छॾींदुसि अने इन वहाबी मौलवी जूं जेकी साज़िशूं ऐं हरकतूं हुई, तंहिंखे हमेशह लाइ करे ख़तमु करे छॾींदुसि। ई मुनाज़रो द्रोबाणे में हिकिड़े वॾे वण हेठि थियो हो। पीर साहब जेको अकबर अली शाह हुआ, ई हथियार पण बेरा बंदूक तलवार वग़ैरह खणी आया हुआ अने अमोक उर्दू जूं किताबूं पर पण ॿियूं खणी आया हुआ। रोबदार ख़तरनाक अंदाज़ में अची पुॻा अने अचींदे शर्त ई मनतिकी अंदाज़ में ॻाल्हि ॿोल चालू कयूं। मनतिकी अंदाज़ यानी अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंमें माण्हूअ खे मुंझाए में अचे। जर उन जी ॻाल्हि पूरी थी त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उथिया अने गरजदार आवाज़ में जेको माण्हू वेठा हुआ सामईन, उन खे साम्हूं मुखातिब थिया। उन खे चयो जे पीर साहब जेकी आंखे साम्हूं इहो ॻाल्हियूं पेश कयूं, उन में जा कीअं सम्झिया? त जेका माण्हू वेठा हुआ उहे मड़े ख़ामोश हुआ। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे आऊं आंखे सम्झाई आंदो। इन पीर जेको ॻाल्हियूं कयूं उन मां त कीअं न सम्झिया, पर हिते उलमा जेको ॿिया वेठा आहिनि उहे वधारे शक अने शुबे में पई विया आहिनि। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह सूरतुल अनआम जी हीअ आयत वइंदहु मफ़ातिहुल ग़ैबि ला यअलमुहा इल्ला हू, जे ग़ैब जूं कुंजियूं अल्लाह ताला वटि आहिनि, अल्लाह खां सिवा ग़ैब ॿियो केरु पण नथो ॼाणे। इन आयत खे लहनी दाऊदी यानी बहितरीनु अने मिठे आवाज़ में तिलावत कयूं। सॼे मजमे अने माण्हू जेकी वेठा हुआ उन मथे जेको सन्नाटो तारी थी वियो। माण्हू मड़े ख़ामोश थी विया अने मौलाना जी आवाज़ मिठी अने सुरीली हुई। एतिरे लाइ करे जेको पण माण्हू इन तिलावत सोइन आयत जी, उहो झूमियो पे। मौलाना आयत जो मतिलबु अने माना तफ़सीर बयानु कयूं अने पीर साहब खे चयूं जे इहा आयत वाज़े आहे
ये जेको मंतिकी ॻाल्हि ऐं कयो था ई ॻाल्हि न कयो, ई मड़े वस्तु मूं अॻियां आज़माए छॾियूं हुई। पीर साहब खे पुछूं जे मुंहिंजो तव्हांखे पहिलो सुवाल ई आहे जे मंतिक जो इल्मु वधारे फ़ज़ीलत वारो आहे की क़ुरान जो इल्मु वधारे फ़ज़ीलत वारो आहे? पीर साहब फरमायो क़ुरान वधारे फ़ज़ीलत वारो आहे। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो त ई जेको मंतिक वारो इल्मु आहे तो पिंड वटि रख, अने इन में तो वधारे ॿर न कर। अने जेकॾहिं मंतिक जे इल्म में तोखे मुनाज़रो करे जो शौक़ु आहे त ॿियो को वक़्तु मुक़ररु कर, जिते चवंदे इनशा अल्लाह आउं हाज़िर थी वेंदुसि। ऐं आंजे दावे लाइ करे दलील पेश कयो, तंहिंखां बाद आउं मुंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत कंदुसि। पीर साहब जो जेको मौज़ू हो इल्म ग़ैब मथां, उन मथां उन पंहिंजी दलील पेश कयूं। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जवाबु ॾिनो। तंहिंखां पहिरीं हिकिड़ो शेर पढ़िया उर्दू में, बड़ा शोर सुनते थे पहलू में दिल का, बड़ा शोर सुनते थे पहलू में दिल का, जो चीरा तो एक कतरा खून न निकला। यानी वॾो नालो सो हो पीर साहब जो, पण जरा साम्हूं आया ॻाल्हि कयूं त ख़बर पई ही त कीअं पढ़ंदा आहियूं। पोइ पीर साहब जेको आहे रहमतुल्लाह अलैह उन पिन जे दावे में हिकिड़ो सवाल पेश कयो मौलाना अब्दुर्रहीम के, जी ऐं मेराज नबवी के मञो था कन? मेराज नबवी यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतें आसमान मथे विया, इन वस्तु के मञो था कि नथा मञो? मौलाना बयानु कयूं जे आउं मञा थो, एतिरो ज मञा थो जेतिरो क़ुरान में जा अने सही हदीस मां साबित आहे। जंहिं मथे पीर साहब फरमायो जे पोइ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माकान व मा यकून जा आलिमुल ग़ैब, यानी जेकी थी वियो, जेकी थिए पियो, जेकी थींदो, तंहिंजो आलिमुल ग़ैब ऐं कुल नथा मञो। उनटाणे मौलाना फरमायो जे अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ग़ैब जो इल्मु ओतिरो ज वहीअ जे ज़रिए अता कयो वें जेतिरो ज़रूरी हो। तंहिंखां वधारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म ग़ैब अल्लाह ताला जी तरफ़ खां अता की न थियो हो। अने मेराज जो जेको वाक़ियो आहे उहो त अलम नशरह लक सदरक जेको सूर रही, इन जी हिकिड़ी तफ़सीर आहे। तंहिंखां सवाइ इल्म ग़ैब जो इन सां कीअं ताल्लुक़ न आहे। पीर साहब चयो जे मूंखे त अहिड़ो लॻे थो जे इब्न तैमिया जा मुक़ल्लिद आहियो, इब्न तैमिया पुठियां हलो था। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जीअं पाणीअ खे पथर न चवाजे, ईअं इब्न तैमिया अने उनजी खुताबीअ खे मुक़ल्लिद न चवाजे। तक़लीद जेको रही यानी अखीं पूरे कंहिं इमाम पुठियां हलणो, इहे त इस्लाम जे अंदरि इन जो कीअं एतबार आहे ज न। ने अहिड़े लफ़्ज़ से इब्न तैमिया जे खुताबी अने मोहबत करे वारे खे मोहबत नथी थी सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जेको सहाबा किराम जो दौर हो, ताबईन जो दौर हो, तंहिंखां पुठियां जेको तबा ताबईन जो बहितरीनु मड़े दौर हुआ, तंहिं में तक़लीद जो नालो निशान पण न हो। हिकिड़ो ज तरीक़ो हो मा अना अलैहि व असहाबी, जंहिं मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ, जंहिं मथे सहाबा किराम हुआ, तंहिंजे मुक़ाबले में ॿिए तरीक़े खे पाण कीअं पसंदि कयूं। ऐं तंहिंखां बाद जेको ॿियो दौरु आयो त उन दौर में इल्म जी अने अमल जी दुनिया में इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह जहिड़ो ॿियो को पिणु इंसानु मौजूदु न आहे। पोइ इब्न तैमिया जेको आहे उहो त तौहीद जा, सचे दीन जा, क़ुरान ऐं हदीस जा जेको अलम बरदार हुआ, वारस हुआ, अहिड़े इंसान खे ऐं तक़लीद जे बारे में इल्ज़ाम कीअं लॻायो था। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ई पिणु फरमायो जे इब्न तैमिया अने आउं केॾा, मूं में एतिरी सख़्त अने हिमत अने मजाल क्या आयो जेको आउं इब्न तैमिया बना। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह फरमायो जे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको काइनात में थियो अने जेकी थी पियो, तंहिंजो इल्मु पहिरीं जो मौजूदु हो, इहा वस्तु बिल्कुलु ग़लति आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला जेतिरो चाहे ओतिरो इल्मु ॾिने हुए, अने तंहिं मथे क़ुरान ऐं हदीस मां मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह दलीलूं पेश कयूं। पहली दलील सूरह अनआम जी आयत नंबर 50 क़ुल ला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाहि वला अअलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे न त मूं वटि अल्लाह ताला जा ख़ज़ाना आहिनि, अने न आउं इल्म ग़ैब ॼाणा थो, अने आउंखे ई पण नथो चवां जे आउं को फ़रिश्तो आहियां। बसि अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां जेको वही अचे थी, आउं उन वही जी इत्तिबा कयां थो, पैरवी कयां थो। पोइ ॿई आयत सूरह अनआम जी आयत नंबर 59 मौलाना पेश कयूं।
वइंदहु मफ़ातिहुल गैबि ला यअलमुहा इल्ला हु व यअलमु मा फिल बर्रि वल बहर वमा तस्क़ुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा वला हब्बतिन फ़ी ज़ुलुमातिल अर्दि वला रत्बिन वला याबिसिन इल्ला फ़ी किताबिम मुबीन। जे गैब जूं कुंजियूं अल्लाह ताला वटि आहिनि। अल्लाह खां सिवा ॿियो को पण गैब नथो ॼाणे। समंदर में ज़मीन में जेकी पण थिए थो ई अल्लाह ताला खे ख़बर आहे। वण में जा को पन किरे थो त उनजी पण अल्लाह ताला खे ख़बर आहे। ज़मीन जे अंदरि गहराईअ में अंधेरे में को ॿिज पोखाजे थो अल्लाह ताला खे उनजी पण ख़बर आहे। हिन ज़मीन में को नीरी को सुकल वस्तु आहे, उहो मड़े वस्तु अल्लाह ताला वटि लिखियूं पियूं हिकिड़ी किताब में। पोइ टी आयत मौलाना पेश कयूं, कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्दिल गैब इल्ला अल्लाह वमा यशउरून अय्यान युबअसून। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो, जे ज़मीन ऐं आसमान में अल्लाह खां सिवा ॿियो को पण गैब नथो ॼाणे। अने ॿिए माण्हूअ खे त ई पण ख़बर न आहे जे क़बर मां ॿिए कॾहिं उबा कया वेंदा। चौथी आयत मौलाना सूरह लुक़मान जी आयत नंबर 34 बयान फरमायो, इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ व युनज़्ज़िलुल गैथ व यअलमु मा फिल अरहाम वमा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्दिन तमूत इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। जे अल्लाह ताला वटि क़यामत जो इल्म आहे। उहो चए जेको वरसात नाज़िल करे थो, उहो आहे जेको ॼाणे थो जे माउ जे पेट में कुरो आहे। अने अने उन खां सवाइ ॿियो को पण नथो ॼाणे। कंहिं पण इंसान खे इहा ख़बर न आहे जे उन मथे मौत कॾहिं अचींदी। अने ई पण कंहिं इंसान खे ख़बर न आहे जे किन ज़मीन मथे उन मथे मौत अचींदी। पोइ 5 नंबर मथे मौलाना इहा आयत पेश कयूं, यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा। जे उहो ॼाणे थो मख़लूक के साम्हूं जेको वस्तु आई अने मख़लूक में जेको रस्तो लिकियलु आई ॿिन्ही जे अल्लाह ताला खे ख़बर आहे। अने अल्लाह ताला जो इल्मु केतिरो वसी अने वधारे आहे तंहिंजी माण्हूअ खे न आहे ख़बर। पोइ मौलाना 6 नंबर मथे इहा आयत पेश कयूं, ज़ालिका आलिमुल गैबि वश्शहादतिल अज़ीज़ुर रहीम, सूरह सजदा आयत नंबर 6। जो अल्लाह जा आहे जेको गैब अने हाज़िर खे ॼाणे वारो, इल्म गैब रखे वारो आहे। पोइ 7 नंबर मथे आयत इहा पेश कयूं, कुल इन अदरी अक़रीबुम मा तुअदून अम यजअलु लहू रब्बी अमदा आलिमुल गैबि फला युज़हिरु अला गैबिही अहदा इल्ला मन इर्तज़ा मिन रसूलिन फइन्नहु यसलुकु मिन बैनि यदैहि व मिन ख़ल्फ़िही रसदा। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो, जे जंहिं वस्तु जो जंहिं क़यामत जो आसे वाइदो करे मचे थो उहा दूर या क़रीब आहे, इहा मूंखे न आहे ख़बर। तंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन वक़्तु जेको आहे उहो मुक़ररु करे छॾियईं। अने अल्लाह ताला गैब जो इल्मु कंहिंखे बि नथो ॾिए सवाइ उन रसूल जे, जंहिं रसूल खे उहो पसंदि करे लाहे त उन जे अॻियां पुठियां अल्लाह ताला मुहाफ़िज़ अने फ़रिश्ता लॻाए छॾे थो। पोइ 8 नंबर मथे मौलाना इहा आयत पेश कयूं, सूरह नाज़िआत जूं, यसअलूनका अनिस्साअति अय्याना मुरसाहा फ़ीमा अंत मिन ज़िक्राहा इला रब्बिका मुंतहाहा इन्नमा अंत मुंदिरु मन यख़शाहा। जी माण्हू क़यामत जे बारे में मूंखे पुछे था त ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़यामत कॾहिं अचे वारी आहे, त ऐं चओ त ऐं क़यामत जे वक़्त जे बारे में बतायो, कंहिंजी को ज़रूरत आहे जो उन सां कीअं वास्तो न आहे। उनजो इल्मु जेको अल्लाह ताला वटि आहे। अने जेको इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खां द्रिजे वारो आहे, जेको अल्लाह रब्बुल आलमीन खां द्रप रखे वारो आहे, ऐं त उन इंसान खे सिर्फ़ु द्रिजाए वारा आहियो। आलिमुल गैबि वश्शहादा फतआला अम्मा युशरिकून। गैब अने हाज़िर वस्तु खे ॼाणे वारो अल्लाह ताला आहे। ऐं जेको माण्हू शिरक कई था अल्लाह रब्बुल आलमीन उन खां बुलंद अने बाला आहे। इहा आयतूं पेश करे अने पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पीर साहिब खे चयूं, जे क़ुरान जी आयतें अने दलील जे मुक़ाबले में वटि हाणे कोई वस्तु बाक़ी न आहे। हाणे वटि ॿ रस्ता आहीं, हिकिड़ो त ई जंहिं आयत जो खुलो इनकार कयो, अने जेकॾहिं इनकार नथा कयो त ऐं ई कमु कयो जे जेको मूं इहा तहरीर लिखई आहे इन मथे सही करे ॾियो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको थियो दुनिया में जेकी थी पियो, जेकी थिए वारो आहे, तंहिंजो ज़ाती अने मुकमल इल्मु न हो। अने इन मथे तव्हांजी मोहर लॻाए ॾियो। अने असीं आम उमेद रखूं था जा ईअं ज कंदा। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी शख़्सियत अहिड़ी हुई, असर अहिड़ो हो, रोब अहिड़ो हो जे पीर साहिबु उन टाणे दस्तख़त अने सही करे ॾिनो। पोइ ॿिए ॾींहुं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पीर साहिब खे अने जेकी माण्हू मुनाज़रे में शरीक हुआ मिणी खे दावत ॾिनो, जंहिं मुंहिंजे घर अचो मानी खियो। ॿिए ॾींहुं जुमे जो ॾींहुं हो, माण्हूअ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे ॻोठ विया
उते मानी खाधो। मौलाना अब्दुल पच्छमी रहमतुल्लाह पीर साहब खे चयो जे खुतबो ॾियो त पीर साहब फरमायो जी मौलवी साहब खुतबो ऐं ख़ासो ने बहितरीनु ॾियो था, खुतबो ऐं ॾियो। पोइ मौलाना अब्दुल पच्छमी जमू पढ़ायो, खुतबो ॾिनो अने पीर साहब नमाज़ पढ़ायो। ख़ासो माहौल सुथरो माहौल मिणी मानी खाधो अने सभु को पंहिंजे घरे वेंदा रहिया। पोइ जॾहिं पीर साहब घरे पुॻा ત્યારે जेको मुरीद हुआ उहो मड़े मौल उन पीर मथे नाराज़ थिया जे आ वटा ॿियो कीअं न थियो, मुनाज़रो जीती न सघिया त ख़ाली हथे पाछो वरी आया त वांदो न हो। पण ऐं मौलवी वहाबी मौलवी जेको लिखे तहरीर जेको लिखे लेख लिखे उन मथे पंहिंजी सही कुला करे आया ऐं हिकिड़ो कमु कयो जे मौलवी वटि वञो उन वटि अने चओ जे मुंहिंजी सही जेको आहे उन खां रुजू कयां थो उहो पाछी गिना थो। पीर साहब मुरीद जे दबाव में अची करे मौलवी अब्दुल पच्छमी वटि हाज़िर थिया अने चओ जे मौलवी साहब जेको मूं सही कई आहे उन सही खे फिटायो ऐं उन सही खे पाछी गिना थो। मौलवी अब्दुल पच्छमी रहमतुल्लाह डिग सम्झायो, जाम सम्झायो जे ये दीन जो मसलो आहे, अमानत जो मसलो आहे। काल्ह इन ॻाल्हि खे मञी विया आहियो अॼु वरी पाछा हटो था, अहिड़ो कमु न कयो न त दीन मथे हमलो थींदो ई। पण उहो मौलवी साहब जेको पीर साहब हुआ उहो इन ॻाल्हि खे मञा न त मौलवी अब्दुल पच्छमी रहमतुल्लाह चयो जे ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जे क़ुर पाक में कीअं तब्दीली कीअं अचींदी। क़ुर जो आयतूं मूं पेश कयूं ऐं तंहिं मथे ऐं सही कया आहियां अने इहा वस्तु हाणे जेको आहे थी वई। त पीर साहब पोइ वाणो हलिया विया मायूस थी करे। पोइ ॼमार सॼी ज़िंदगी जेसीं जीअरा हुआ तेसीं मौलवी अब्दुल जा ऐब बयानु कंदा हुआ अने मौलवी साहब पंहिंजे जवाब में सिर्फ़ु एतिरो चवंदा हुआ वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून, ए माण्हू जेको पिण ऐब बयानु कई था तंहिं मथे अल्लाह ताला वटां मदद घुरां थो। ईज पीर अकबर अली शाह हुआ। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।